मंशियात ख़िलाफ़ बशीराबाद खां संजर चांग ताईं रैली कढी पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में रिंद क़ौमी इत्तेहाद टंडोल हियार जो अॻवान सरदार बख़्शन रिंद, समर रिंद बलोच, रईस ग़ुलाम रज़ा रिंद, अवामी राज तहरीक जो अरबाब करीम, सिटीज़न जर्नलिज़म नेटवर्क टंडोल हियार जो अॻवान हुसैन बख्श ख़लीली समेत सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं शहरी शरीक थिया। एहतजाजी मुज़ाहिरे में अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मुआशिरे में मंशियात नासूर ऐं बीमारी आहे, जंहिं ख़ासि तौर ते नौजवान नसल खे तबाह करे छॾियो आहे। असां सभिनी खे हिकु आवाज़ बणिजी जागरता पैदा करणी पवंदी, जीअं मुस्तक़बिल जा मेमार ग़लति राह ते न हलनि। कानून लागू कंदड़ इदारा बहितरीन कमु करे रहिया आहिनि, पर अञा वधीक हिमत करणी पवंदी। अवाम ऐं सिविल सोसाइटी संदुसि भरपूर साथ ॾींदी। पुलिस बस सुठो किरदार अदा कयो आहे, पर अञा वधीक सुठे किरदार अदा करण जी ज़रूरत आहे, जंहिंमें ही क़ौम ही बिरादरियूं सभु उन्हनि सां गॾु आहिनि। अॼु पिण आगड़ियन मेड़ो आहे मच ते। दोस्तो, रिंद क़ौमी इत्तेहाद जा दोस्तो, हिन इलाइक़े हिन शहर जा मोज़िज़ दोस्तो, जेके जेके दोस्त जिन जिन बिरादरियुनि मंशियात को हिकिड़ो शख्स कोन्हे, मंशियात को हिकिड़ो इदारो कोन्हे, मंशियात हिकिड़ो मर्ज़ आहे, मंशियात हिकिड़ो नासूर आहे। चाइना में उहो जॾहिं दौर हो जॾहिं चाइना में मंशियात तमामु घणी हुई, चाइना जो सॼो माशरो जेको सोसाइटी मुल्क पोइते थी वियो, जॾहिं उन माशरे उन लानत खां हू निकिता, अॼु चाइना दुनिया में ॾिसो त किथे बीठो। हुसैन बख्श ख़लीली बोज़दार, सिटीज़न जर्नलिज़म नेटवर्क टंडोल हियार।